ॿिए पासे अवांखे अपडेट कंदासीं। हिकु ॾींहुं अॻु अॻवा ॼाणायल पीरसन क़तल थी वियो आहे। ठटो मां ख़बर ॾियूं पिया जिते कराचीअ मां हिकु ॾींहुं अॻु अॻवा ॼाणायल पीरसन क़तल थी वियो आहे। झिरक भरिसां पीरसन जो लाश हथ कयो वियो आहे। सरई फार्म भरिसां हिकु पीरसन शख़्स जो गोलियूं लॻल ऐं तशदुद थियल लाश हथ कयो वियो आहे। झिरक पुलिस इतला ते लाश हथ करे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल ठटो पहुचाए छॾियो आहे। ठटो मां ख़बर ॾियूं पिया जिते हिकु ॾींहुं अॻु अॻवा ॼाणायल पीरसन जो लाश हथायो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटे मां ॿुधायूं पिया मक़तूल नबी गुल पुलिस जो रिटायर्ड जमादार ॿुधायो पियो वञे। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। झिरक भरिसां सरई फार्म तां पीरसन जो तशदुद थियल लाश हथायो आहे। मक़तूल नबी गुल गुज़िरियल राति कराचीअ मां हथियार बंदनि हथां अगवा थियो हो, वारसनि पारां ॿुधायो वियो आहे। ठटे में कराची मां हिकु ॾींहुं अॻु अॻवा ॼाणायल पीरसन क़तल थी वियो आहे। झिरक भरिसां पीरसन जो लाश हथ कयो वियो आहे। झिरक लॻ सरई फार्म भरिसां हिकु पीरसन शख़्स जो गोलियूं लॻल ऐं तशदुद थियल लाश हथ कयो वियो। झिरक पुलिस इतला ते लाश हथ करे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल ठटो पहुचाए छॾियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया पीरसन जो लाश हथायो आहे। मक़तूल पीरसन जी सुञाणप ओल्ड क्लिफ्टन कराचीअ जे रहवासी नबी गुल पठान तौर कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, अपडेट कजो। जी झिरक लॻ ज़रई फार्म जे भरिसां हिकु पीरसन शख़्स जो लाश हथायो आहे जंहिंजी सुञाणप ओल्ड क्लिफ्टन कराची जे रहवासी 53 वरनि जे नबी गुल वलद अज़म गुल पठान तौर कई वई आहे, जंहिंजे बारे में झिरक पुलिस जे एसएचओ अमीर बख्श खोसे सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जंहिं तस्दीक कई आहे त ही पीरसन जो शख़्स जेके गोलियूं लॻल आहिनि ऐं हुन ते तशदुद थियल आहे, हुनजो लाश हथायो आहे। हुनजे वारसनि सां राब्तो करे पुलिस खे आगाही ॾिनी आहे त हू रिटायर्ड पुलिस जो जमादार आहे ऐं खेसि गुज़िरियल राति कराची जे ओल्ड क्लिफ्टन वारे इलाइक़े मां अगवा कयो वियो हो। अहिड़ी रिपोर्ट कराची जे पुलिस वटि बि दर्ज कराई वई आहे। जेको मक़तूल आहे उनजो लाश झिरक पुलिस खां आहे सिविल अस्पताल ठटो में पोस्टमार्टम लाइ पहुती आहे, जॾहिं हुनजे वारसनि खे इतला कयो वियो आहे कराची में। जंहिंखां पोइ हुनजा वारस जेके आहिनि कराची मां ठटे जेको आहे लाश विसूल करण लाइ रवाना थी विया आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें झिरक जे भरिसां हिकु पीरसन शख़्स जो ज़रई फार्म जे भरिसां तशदुद ऐं गोलियूं लॻल लाश मिलियो आहे, जंहिंजी पोस्टमार्टम जो मरहलो हलंदड़ आहे। पर हुनजी तस्दीक कई वई आहे 53 वरनि जे नबी गुल पठान तौर, जंहिंजो ताल्लुक़ ॿुधायो वञे थो त कराची जे ओल्ड क्लिफ्टन वारे इलाइक़े सां ॿुधायो वञे थो। जी महबूब बिरोही, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। पीरसन जो लाश हथ कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया झिरक भरिसां सरई फार्म तां पीरसन जो लाश हथायो आहे। ॿी ख़बर नाज़रीन, अवांखे